तव्हां नथा सम्झो पिया असांजे समाज में जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि खे सिंफ़ी मामलनि जी ॼाण न आहे। उहे माण्हू बि जेके सिंफ़ी मामलनि खे सिंफ़ी बराबरी खे या इक्विटी खे या इक्वलिटी खे उहा हिकिड़े ॿियो रंग ॾियनि था पिया। इन मुताबिक़ तव्हां छा चवंदो? ॾिसो, असांजे समाज में असां निसाब खणूं, उते सुगड़ माई हुआ जेकी घर जो पोरियो करे मानी पचाए बोड़ पचाए, ॾाही हुआ जेकी सवाल न करे। त पोइ ज़ाहिर आहे जॾहिं असांजो एजुकेशन में सिंफ़ी मतभेद मौजूदु आहे, असां वटि का तरक़ी पसंदि शऊरी तालीम मौजूदु कोन्हे, असांजे आम समाज में उहे रवैया मौजूदु कोन्हनि, आम सम्झ फहम में पितरशाही हाकिमियत मौजूदु आहे, त पोइ किथां उहो पढ़ियल लिखियल तबिको बि सम्झंदो? उहा कहिड़ियूं तहरीकूं असां वटि, इवन सियासी तहरीकूं। ॾिसो, NGO सवाल खणे थी प्रोजेक्ट जी बुनियाद ते, असां वटि फेमिनिज़म जो सवाल या औरत जो सवाल या नारीवाद सवाल, उहो असां वटि सियासी तहरीकूं न खयूं, उहो सियासी सवाल बणिजी न सघियो। त कीअं उन ते सेंसिटाइज़ समाज ते असां पोइ अरसे खां हिकु सियासी सम्झ खणी इन सवाल खे सियासी बणाइण था चाहियूं ऐं सभई असांजूं डिमांड सियासी बुनियाद ते। इहे ई तहरीकूं समाज में हिकिड़ो नैरेटिव ठाहींदियूं ऐं पोइ उहो हर तबिके खे पंहिंजो असर में आणींदियूं। जीअं हाणे बहस वधियो आहे, जीअं हाणे इल्ज़ाम बि वधिया आहिनि, सपोर्ट बि वधी आहे, हिकु सवाल वधियो आहे। असां सवाल पैदा कयूं था, जॾहिं असां पंहिंजी ग़ुलामी ऐं सवाल पैदा कंदासीं तॾहिं त हुनजे जवाब ऐं नतीजे ते ॿुधंदासीं। इन में हिकिड़ी ॿी शइ मां वाधारो कयां, उहा इहा आहे त असांजे समाज में छोकिरीअ सां घर जी इज़त खे सराड़ियो वेंदो आहे। छा सुवाल थो पैदा थिए पियो त जेको छोकिरो आहे उन सां घर जी इज़त न आहे सराड़ियो? ॾिसो न, असां सां इज़त सड़ायल आहे, पर रोज़ ऑनर किलिंग में मतिलबु गैरत जे नाले ते 3 ॼणियूं मरूं थियूं। असां वटि ॿारनि सां रोज़ ज़्यादती जिन्सी ॾाढाई थिए थी। कराची में सिर्फ़ु ईदी जी रिपोर्ट आहे त नंढड़ियूं ॿारड़ियूं जो धीअ ॼमे थी अर्बन वारो तौरु अञा ताईं बि मौजूदु आहे, उन्हनि खे गटर में लोड़ियो थो वञे, महीने में 1000 अहिड़ा लाश मिलनि था। त पोइ उन अंग अखरनि खे ई पाण ॾिसंदासीं मुआशी तौर ते, सियासी तौर ते, समाजी तौर ते, त पोइ उहो सॼो नैरेटिव ज़ाहिर आहे न त इहो इज़त एहतराम सत क़ुरान या सिर्फ़ु घर ताईं बंदि रहे। बाक़ी सवाल कंदी आज़ादी जो, पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारीअ जो, पंहिंजा इंसानी हक़नि जो, त उहा बेरा रविया। असां वटि इन करे इहो नैरेटिव आहे। इहो नैरेटिव सियासी तहरीकुनि सां ज़रूरु टुटंदो, इन जी असांखे उमेदु आहे। थैंक यू।